ओम शांति। हाणे असां बाबा खे याद था करूं। महात्मा वृत्ति के रुपया निराकार रूप में बाबा खे याद करे। मन में कोई भी ॻाल्हि जो बाबा खे ॿुधाए छॾो। महात्मा पंहिंजे बाप परमात्मा की याद थी करूं। जी सब ॻाल्हियूं बाबा खे ॿुधायां थी। ओम शांति। मिठा मिठा श्री बाबा ब्रह्मा के धन द्वारा खे सुधार बाबा चवंदा कि हाणे मन मना भव मध्याती हो। ये ॿ अक्षर गीता में आहिनि। मन मना भव था पंहिंजी खे आत्मा समझी परमात्मा के याद करना। निराकार रूप में मन में भगवान की याद हुजे। रूप कहिड़ो हुजे? निराकार। ऐं मध्याती भव अर्थात असांखे परमात्मा के याद करे सत्युग जो सुख मिलंदा आहिनि। हाणे असां जॾहिं ख़ुदि खे आत्मा समझी परमात्मा के याद कंदासीं न, त हाणे असांखे इंद्रियनि खां परे जो सुख अनुभव थींदो। छोकी आत्मा शरीर खां न्यारी थी वेंदी न, त परमात्मा जी जेकी किरणूं हूंदियूं, जेको संग हूंदो, हुनमें इंद्रियनि खां परे वारो सुख हूंदो। हाणे त ॾिसो, भॻवान खे तव्हां मूर्तियुनि जे ज़रिए यादि था करो त तव्हांखे सुख थो मिले। भॻवान खे माण्हू मंदिर टिकाणे में वञी करे साम्हूं उते वेही हुननि खे ॾिसे, ग्रंथ शास्त्रनि खे पढ़े, हुननि खे ॾिसे, हिन सां सुख थो मिले न तव्हांखे। के साम्हूं तव्हांखे भॼन कीर्तन ॿुधाए त तव्हांखे सुख अनुभव थिए थो। ॾाढो सुठो कीर्तन आहे, ॾाढो सुठो ज्ञान आहे, ॾाढो सुठो भॼन आहे। हे त इंद्रियनि जो सुख थी वियो न। भई तव्हां अखियुनि सां ॾिसो था, कननि सां ॿुधो था, या कोई भॼन कीर्तन मुख सां ॻायो था, त हिन सां सुख थो मिले। त हिनखे चइबो इंद्रियनि जो सुख। लेकिन इंद्रियनि खां परे वारो सुख जेको हूंदो आहे न, जॾहिं असां ख़ुदि खे हिन आत्मा पंहिंजे हिन देह खां न्यारी मां आत्मा आहियां, हिन निराकार रूप में प्रकृति जे विच में वेठी आहियां, ऐं परमात्मा खे मथे परम धाम में, छोकी भॻवान मथे रहंदो आहे, हेठि न आहे। त मथे असां जॾहिं निराकार रूप में यादि कंदासीं न परमात्मा खे परम धाम में, त हुनजी जॾहिं असांजी आत्मा हुनजो मिलन थींदो आहे न, सूरज जी किरणियूं परमात्मा जी किरणियूं बि तव्हांजी आत्मा जे मथां ईंदी, तव्हांखे अनुभव थींदो, ॾेखारे में न ॾींदो। अखियूं बंदि करे न, अखियूं खुलियल हुजे, उहो सुख थींदो आहे इंद्रियनि खां परे। पोइ हुनमें ये दुनिया में जेकी आवाज आहे, कुछ भी चीजूं था ॾिसंदे हुए बि तव्हांखे ॾेखारे में न ॾींदी, कुछ ॿुधंदे हुए बि ॿुधाए में न ॾींदी। उहो सुख हाणे असां परमात्मा द्वारा अनुभव करे सघंदा आहियूं। हिन ई संगम युग ते इहो सुख अनुभव थींदो आहे, बाक़ी कहिड़े समय बि न। हिन ई समय असांखे इहो ज्ञान हूंदो आहे कि मां आत्मा आहियां, मुंहिंजो घर मथे, मुंहिंजो पीउ मथे रहंदो आहे। सत्युग में इहो हूंदो कि मां आत्मा ऐं शरीर अलॻि आहे, लेकिन ॿियो ज्ञान न हूंदो आत्मा जे बारे में। त गीता में जो इहे 2 अक्षर आहिनि, मन मना भव मध्याती भव। हाणे असां परमात्मा खे यादि करे इंद्रियनि जो परे वारो सुख अनुभव कंदासीं। इहो परमात्मा द्वारा असांखे स्वर्ग जो बि वस्तु मिलंदो आहे। जेके आत्मा हाणे परमात्मा खे यथार्थ हुनजे नाम रूप सां यादि कंदी न, त हुनखे स्वर्गवासी थियण जो मौक़ो मिलंदो आहे, स्वर्ग में एंट्री मिलंदी आहे। फलाणो शरीर छॾे तो माण्हू त लिखनि था स्वर्गवासी थी, लेकिन जेसि ताईं कोई आत्मा परमात्मा खे न ॼाणे न, हुनखां इहो स्वर्ग में वञण जो वस्तु न वठे, हुनखे यादि करे हुनजो ज्ञान, जेसि कोई बि स्वर्ग में न वेंदो। छोकी स्वर्ग जी स्थापना परमात्मा ई कराईंदो आहे न। ऐं हाणे त हिन दुनिया में नरक आहे, हिते ई त स्वर्ग ठाहिणो। हिन दुनिया में स्वर्ग हुयो, भले हुनजे बारे में कंहिंखे पतो न आहे,
लेकिन ॾिसो माण्हू चए थो न देवी देवताउनि जा जनम ॾींहं तो मनाए, उन्हनि जी जॻह तो ॾेखारे, भले उहा उन्हनि जा तो सोने जा महल वो त अर्थ कोई थी जॾहिं विचार में विया न देव आत्मा द्वापर युग जे अर्थ धरती हिली, प्रकृति सहन न करे सघी कि असांजा देवता आहियूं कीअं विकार में था वञनि, त धरती हिली त देवताउनि जी सभु चीजूं हेठि हली वयूं, पर उन्हनि जी चीजूं त कोई आहे न, कंहिंखे पतो न आहे कि उन्हनि जो एक्चुअल में जन्म काथे जो हुयो, महल आदि त सभु टुटी पिया। ही त माण्हू जो बि हाणे ठाहे रखिया अथनि त बि पंहिंजे आत्मा खे यादि हुयो त कंहिं न कुझु ठाहे रखियो त मतिलबु हिते ई देव आत्माएं हुयूं, हिते ई स्वर्ग हुयो। हाणे स्वर्ग त आहे न त कोई आत्मा शरीर छॾे थी त स्वर्ग में कीअं वेंदी, सम्झण वारी ॻाल्हि आहे न। केॾो वॾो कूड़ लिखूं था असां, छो जे सम्झ आहे न, सोचूं था स्वर्ग अलाए मथे आहे, तव्हां सोचो कोई तव्हां चईंदा आहियो फलानो मरी वियो त शरीर त तव्हां हिते ई जलाए सघंदा आहियो न, त आत्मा बिना मथे बि वेंदी त बिना शरीर वेंदी न, मथे त शरीर आहे न, मथे शरीर त 5 तत्वनि जो ठहियल हूंदो न। कहिड़ी सम्झ जी ॻाल्हि आहे, माण्हू मथे सोचे थो मथे काथे स्वर्ग देवी देवता रहंदा आहिनि, ॿुधी तव्हां चओ तव्हां फलानो मरी वियो स्वर्ग में वियो त शरीर हेॾे ई छॾे वियो न, त हुनजी आत्मा ई वई न मथे, तो शरीर थोड़ी वियो। तो टीवी में कीअं था ॾेखारनि कि मथे बि देहदारी देवता रहे, अगरि हुनखे स्वर्ग में वञिणो हुजे हा त शरीर सां गॾु वञे हा न मथे, तो शरीर छो थो छॾे हिते आत्मा। तो केॾी असां अगरि परमात्मा जे ज्ञान खे सुठी रीति सम्झंदासीं न त ये जनम मरण जे चक्कर में जो आत्मा अचे थी सम्झी वठंदासीं कि मथे बिना शरीर निराकार आत्मायूं ई रहंदियूं आहिनि, शरीर वठी करे हिते ई असांजो स्वर्ग नरक आहे। त कोई बि आत्मा शरीर छॾे थी त मथे बि नथी वञे, हिते ई ॿियो शरीर वठी करे जनम मरण में थी अचे। असांखे ॻाल्हि सम्झ में अची वई, असां कंहिंजे मरण जे समय लिखंदासीं फलाणे स्वर्गवासी, लिखंदासीं न, सम्झ अची वई त कीअं लिखंदासीं। भले माण्हू दुनियादारी में रहूं था, ॿिया माण्हू नथा सम्झनि, पर असांजी बुद्धि में त हूंदो न इहो ग़लति आहे, असांजी बुद्धि में त सम्झ हूंदी न कि स्वर्ग में न वियो आहे, हिते ई जनम मरण में ईंदो, असां सां हिसाब किताब शुरू करणु कंहिं न कंहिं शरीर में, त दुख त ख़तम थी वेंदो न। जेको माण्हू चईंदो आहे अलाए काॾे हो, वरी चवनि था स्वर्गवासी थी, वरी चवनि था कुते जी योनि वरितई, मगरमच्छ जी योनि वरितई, अलाए कंहिंजी योनियुनि में पोइ ठोके छॾियो। अरे स्वर्गवासी थियो त सुठो देवताउनि जहिड़ो शरीर वठंदो न, पोइ कुते ॿिली छो ठाहींदो। त केॾी सारी मुंझ वारी ॻाल्हियूं माण्हू चए थो, लेकिन सम्झे नथो कि असां चऊं छा था। अखबारनि में लिखाइनि था स्वर्गवासी थियो, फोटो में लॻाइनि था फलाणो स्वर्ग में वियो, त कुतो ॿिली ठहींदो छा स्वर्ग में वञे। स्वर्ग में त कुतो ॿिली हूंदो ई न, त नर्क जो जानवर आहे। स्वर्ग में त अहिड़ो कोई जीव जंतु जानवर ई न हूंदो आहे जेको एॾो शोर करे, कुतो केॾो शोर कंदो आहे, अहिड़ा कोई जीव जंतु जानवर हूंदा ई नहीं, त नर्क जा जीव जंतु जानवर आहिनि। शरीर ते मनुष्य बि अहिड़ो थी वियो न त ओड़ी योनियूं बि ओड़ी थी वियूं, ओड़ियूं निकितियूं। त बाबा असांखे चए थो मूंखे यादि कंदव त मध्या जी बहुत स्वर्ग में वञी सघंदव, हिन सृष्टि ते मां स्वर्ग जी स्थापना करायां थो। भगवान वरी असांखे चए थो कि मां हाणे करायां थो, अगरि तव्हांखे स्वर्गवासी थियणो आहे त मुंहिंजी मत ते हलो, मूंखे निराकार रूप में यादि करो, ख़ुदि खे आत्मा सम्झी करो, ऐं हर कर्म कंदे मूंखे यादि करो। ॾिसो हर कर्म वारे ईअं चयो आहे, जीअं सिखनि माण्हू चईंदा आहिनि जप साहिब त सुख मिले, अर्थात सुख काथे हूंदो, सत्संग में, स्वर्ग में। जॾहिं असां हुन साहिब परमात्मा खे जपंदासीं, देहदारी गुरु नानक गुरुदेव या गुरु गोविंद सिंह या गुरु देहदारी गुरुअनि खे जपण सां त स्वर्ग जो सुख न ॾिसी सघो। उहो बि चवनि था न हुनखे जपो,
त तव्हां हुननि जी मूर्तियूं रखी करे हुननि खे जपदव त थोड़ी स्वर्ग जो सुख ॾिसी सघंदव। उहो त नर्क में ईंदा आहिनि तव्हांखे राह ॾेखारण की हुनखे यादि करो। भई नर्क में दुख थींदो आहे, तॾहिं त इहे अलॻि अलॻि धर्म वारा माण्हू ईंदा आहिनि, आत्मा ईंदियूं आहिनि हिन सृष्टि ते असांखे राह ॾेखारण की हुन साहिब परमात्मा खे जपूं। लेकिन असां वरी हुननि जी मूर्तियूं रखी जपूं था त काथे स्वर्ग जो सुख मिलंदो। परमात्मा हुन साहिब खे यादि कंदासीं न, जपण मतलब वाहिगुरु वाहिगुरु न, जपण मतलब हुनखे हर कर्म कंदे हुनजी यादि में रही करे कर्म योगी थियण। मुख सां कर्म कंदे हुए मुख सां ॿियो कुझु त ॻाल्हाइणो पवंदो न, कंहिंसां जो ॻाल्हि आहे त हुन वाहिगुरु वाहिगुरु थींदा रहंदासीं पोइ त कीअं ॻाल्हाईंदासीं। हुनजी यादि में हुनजी संग में रही करे हर कर्म करणु, तॾहिं असांखे सत्य भला सुख मिलंदा। हिन नर्क जी दुनिया में तव्हां स्वर्ग जो सुख चाहींदा आहियो त ख़ुदि खे आत्मा सम्झी करे परमात्मा खे यादि करो। स्वर्ग खां बि ऊंचो सुख आहे इंद्रियनि खां परे वारो सुख। बाक़ी तव्हां चईंदा हिन समय मुंहिंजे शरीर खां संबंधनि खां मूंखे हेॾी सुठी चीजूं मिलनि जो मूंखे सुख मिले, उहा बि थी सघंदो आहे जॾहिं असां परमात्मा जे संग में रही करे हिन शरीर में विहूं, देहदारियुनि जे संबंध में अचूं त हिन समय सभी दुखदाई आहे। तव्हांजे घर में तव्हां हिन घर में वेठा आहियो न, उहो बि तव्हां पंहिंजो हिसाब किताब शुरू करण वेठा आहियो त दुख सुख त तव्हांखे ईंदो ई सही। हिन लाइ त परमात्मा चईंदो मां कुझु न करे सघां, लेकिन हा तव्हां मूंखे यादि करे हिन समय हिन सृष्टि ते हर हिकु संबंध निभाईंदव, चीजनि खे यूज़ कंदव त तव्हांखे उहो दुख न ॾींदो। मां हुनजी तव्हांजी रक्षा करे वठंदमि, लेकिन कॾहिं जॾहिं तव्हां मूंखे यादि कंदव। बाक़ी तव्हां बिना मुंहिंजी यादि करे चाहो हिन सृष्टि ते कोई मूंखे सुख ॾे, पोइ त पोइ प्राग्निष्ठा समाइंदी, हाणे सुख ॾींदो, हाणे दुख ॾींदो, जेको सन्यासी थे। लेकिन परमात्मा जेकी दुनिया ठाहे थो न हुनमें सदाई सुख हूंदो। हुनमें असांखे भॻवान जी यादि बि न करणो पवंदो, ऑटोमेटिकली सभी असांजी शरीर असांजी संबंधी आदि खां सभिनि खां सुख मिलंदो असांखे, छोकी उहा दुनिया ई अहिड़ी आहे। हाणे असां कीचड़ जहिड़ी जॻह ते वञूं, असां त हिते बदबू न अचे, थी सघंदो? कॾहिं थी सघंदो जॾहिं असां पंहिंजे नक पकड़े रखंदासीं, कुझु न कुझु तरीक़ो ढूंढंदासीं, तॾहिं त हुते बदबू न ईंदी। कीचड़ वारी जॻह ते बदबू त ईंदी। हीअ दुख वारी दुनिया आहे, दुख त थींदो ई सही, लेकिन असां हुन सुख सां अगरि बाप जे संग में रहंदासीं न त असांखे दुख जी महसूसता न थींदी। कंहिं न कंहिं तरीक़े सां अगरि असां बचाव करूं हिते बदबू न अचे त असांखे बदबू न अची सघे, तोखे असांखे केॾो ध्यानु ॾियणो पवंदो आहे भई बदबू न अचे, हुन चीज खे संभाले करे। ईअं परमात्मा खे बि यादि करो, संभाले रखो पंहिंजी बुद्धि में हुनजी यादि, तॾहिं असांखे हिन दुख जी दुनिया में दुख न थींदो। ईअं हर धर्म वारा चईंदा आहिनि, क्रिश्चियन माण्हू बि चईंदा आहिनि रिमेम्बर गॉड, तो हम असां हेवन में हली वेंदासीं, गॉड हेवन में रहंदो, हुनखे यादि करो, हेवन मतलब स्वर्ग में हली वेंदा। ये मुस्लिम माण्हू बि चईंदा आहिनि अल्लाह खे यादि करो, उहो बहिश्त स्थापन कंदो आहे। ये मुस्लिम ऐं क्रिश्चियन जेका माण्हू आहिनि हिननि जी बुद्धि वरी बि ठीकु आहे, ये वरी बि कीअं देहधारी खे न मञदा अथव। क्रिश्चियन क्राइस्ट खे बि मञदा त बि चईंदा इहो भॻवान जो ॿार आहे, कॾहिं न चईंदा की इहो भॻवान आहे असांजो, तॾहिं बि क्राइस्ट खे भॻवान जे रूप में न मञदा। मुस्लिम माण्हू बि अल्लाह था निराकार खे यादि कंदा आहिनि। त बाबा चए थो जॾहिं मूंखां ई सभु शक्ति वठी ॾियनि था, मुंहिंजे लाइ सभु चवनि था कि मूंखे यादि करो, त तव्हां देहदारियुनि में छो फसिया आहियो? भले असांखे देहदारियुनि सां संबंध निभाइणो आहे, हुननि जी इज़त रखणी आहे, मान रखणो आहे, लेकिन बुद्धि में तो समझ हुजे न कि भगवान परम धाम में निराकार परमात्मा आहे, उहा तुंहिंजी आत्मा जो पीउ आहे। भले असांखे देहदारी माण्हू ॿुधाइनि था कि उनखे यादि करो, उहो मथे रहंदो, लेकिन यादि त उनखे करणो आहे न। निराकार जो फोटो रखणो आहे या देहदारियुनि जो फोटो रखणो आहे?
देहदारियुनि जा फोटो घर में रखंदव त उहे ई यादि ईंदा न, उहे ई निंड में ॾेखारे ॾींदव त हुनखे ॾिसी ख़ुशि थी वेंदा। परमात्मा खे यादि करो त परमात्मा जी चित्र छाया तव्हांजे मथां रहंदी न त तव्हां सदा सुखी रहंदो। छो था चवनि बाबा परमात्मा खे यादि करो? छोकी जो भी देहदारी देवी देवता धर्म स्थापक जो भी माण्हू आहिनि सब हिन दुख जी दुनिया में हिन समय दुख जो पाठ था वञनि। हर धर्म स्थापक यहाँ तक कि देवी देवता कृष्ण राम सीता राधे सभी हिन समय हिन सृष्टि ते दुख जो पाठ था वञनि। त दुखी आत्मा खे यादि करे तव्हांखे सुख मिलंदो। वो तो जॾहिं आत्मा आई हुई पहिरियों पहिरियों त आत्मा सुखी हुई शक्तिशाली हुई, ये तो हुन समय जो कर्म हुया न। हिन समय त आत्मा में शक्ति न आहे न। जॾहिं उहा आत्मा सुखी हुई त भगवान जे बारे में हुन असांखे ॿुधाई, लेकिन हिन समय त उहा आत्मा खुद भी दुख जो पाठ रहे थी त हुन जो सिखायूं हुनखे असांखे परमात्मा खे यादि करणो न। दुखी आत्मा खे ॾिस दिखाईंदे न, कृष्ण खे भी कारो दिखाईंदे। मतलब कृष्ण जी आत्मा भी हिन समय पतित आहे, विकारी आहे, वो भी परमात्मा खे यादि करे निर्विकारी ठहे थी। त अगर हुनजो ई हाणे इलाज तो हले, असांजी कीअं मदद करे सघंदो? कोई बीमार हुजे हॉस्पिटल में हुजे त तव्हां भी बीमार आहियो, तव्हां भी हॉस्पिटल में आहियो, तव्हां चयो न मूंखे त इहो ई ठीकु कंदो आहे, इहो ई मुंहिंजी देखभाल कंदो आहे। हाणे उहो खुदि ई बीमार आहे, तव्हांजी छा देखभाल कंदो? त उहे कृष्ण जी आत्मा कारी ॾेखारींदा आहिनि न, हुनखे भी विकार रूपी शापन दसिया। वो खुद हाणे परमात्मा खे यादि करे खुद जो ट्रीटमेंट कराए थो। छोकी आत्मा जी बीमारियूं आहिनि, कंहिंखे बीपी शुगर अलाए छा छा हूंदो न, उहे ई कंहिंखे क्रोध, कंहिंखे विकार जे वश थी करे माण्हू बुरा कर्म था करनि, कंहिंखे रोइण ॾिसण चिल्लाइण रोग मोह काम क्रोध लोभ मोह ये सब आत्मा जी बीमारियूं आहिनि। जॾहिं ॾिसो था कृष्ण खे भी सांप ॾिसी असां विकारनि जे वश थी करे कृष्ण भी बुरो कर्म कयूं, कृष्ण भी माखन चुराई, कृष्ण भी ये कई, इन करे तो हुनजी आत्मा कारी थी आहे न। त वो ही परमात्मा खे यादि करे खुद पंहिंजे पापनि सां मुक्त थियण लाइ यादि तो करे त उहो असांजी मदद कीअं करे सघंदो? दिखाईंदा आहिनि न, कृष्ण भी शिवलिंग जी पूजा तो करे। तव्हां ॾिसो हर माण्हू, हर देवी देवता, हर धर्म स्थापक निराकार खे ही यादि करे। हाणे समझदारी छा आहे? मन मना खुद की आत्मा समझो, मूंखे निराकार रूप में यादि करो त ही तव्हांखे सत्युग जो सुख मिलंदा। सत्युग में तव्हां वञी सघो। साबित ईंदा ॾिसो माण्हू जॾहिं शरीर छॾण जी हालत ते हूंदा आहिनि न त हुनखे चवंदा आहिनि राम राम जपो, भगवान जो नाम जपो। त हिन समय सृष्टि ते सभिनि खे परमात्मा खे यादि करणु ज़रूरी आहे। छोकी बात ॾिसो हाणे हलदे चलते माण्हू काॾे वञे थो, किथे एक्सीडेंट थो थी वञे, किथे अलाए छा थो टुटी पए, किथे बॉम्ब्स था किरनि, किथे माण्हू लड़ाई झगड़ो थो करे, किथे स्ट्राइक थो करे, अलाए छा छा थो थिए दुनिया में। कोई घर खां वञे तो वापसि अचे उहो भी गारंटी न। हिन समय सभिनि जो बाबा जेको छोकी अंत समय तो हले न, हिन सृष्टि ते हाणे हिन कलयुग जे अंत समय तो हले। हिन समय सभिनि आत्माउनि खे पंहिंजो पंहिंजो हिसाब किताब चुकतो करण जो समय तो हले। सभी आत्माउनि खे हाणे परमात्मा मथे वठी वञण लाइ आहे। हिकु ॿिनि खे न वठी वेंदो, सभिनि खे हिकु साथ वठी वेंदो। त बाबा ॾिसो कॾहिं भी असांजो शरीर छुटण जे समय अची सघंदो। कोई शरीर छॾण जो समय ये थोड़ी ॾिसे थो कि भई इहो ॿार आहे इहो वञे। कॾहिं भी कोई भी आत्मा शरीर छॾे थी छॾे कंहिं भी कारण सां। इन करे हाणे हिन सृष्टि जे परिवर्तन जो समय तो हले, स्वर्ग जी स्थापना जो समय तो हले। इन करे अंत समय आहे न, उहो त माण्हू पंहिंजे हिकु जन्म जे अंत समय ते सभु चवंदा आहिनि भॻवान खे यादि कर, भॻवान खे यादि कर।
परंतु इन समय परमात्मा खुद चए थो कि मूंखे तव्हां कालनि जो काल चईंदा आहियो। भगवान खे चईंदा आहिनि न तूं कालनि जो काल आहे। शिव बाबा खे महाकाल जो मंदिर आहे न, तव्हां कॾहिं सोचियो अथव असां शिव बाबा खे चऊं था तूं अचु 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 भगवान खे, त कंहिंखे था सॾु करो? कालनि के काल महाकाल खे सॾु था करो। काल मतलब समय, समय कंहिंजो शरीर छॾण जो समय। त कालनि जो काल महाकाल अथव। हीअं त माण्हू चईंदा आहिनि जो काल अची, हिकु ॼणे जो काल त काल, लेकिन कालनि जो काल महाकाल मतलब कि परमात्मा जॾहिं शिव बाबा हिन सृष्टि जे अवतरित थींदो न, तॾहिं सभिनि जे काल जो समय काल अची वेंदो, सभिनि जो समय अची वेंदो आहे शरीर छॾण। छो जो सभिनि जो शरीर रोगी बीमार पुराणा थी विया आहिनि। बाबा चए तव्हांजो शरीर रूपी कपिड़ो हिकदमि पुराणो फटल आहे, फटण जे लाइक़ थी वियो। बाबा चए थो चपटियूं लॻाए करे शरीर खे हलाए त कंहिंजो ऑपरेशन थींदो आहे न त सिलाई कंदा बाबा चपटियूं लॻाए करे शरीर खे हलाए। बाबा ॾिसे थो सभिनि वटि अहिड़ा पुराणा चिठी कपिड़ा आहिनि ऐं आत्मा भी कारी थी वई। अगरि तव्हां पंहिंजे ॿार खे ॾिसो, तव्हांजो ॿार जो शरीर ॾाढो छीछी हुजे, कपिड़ा फटी वञनि त छा कंदो? तुरंत हुनखे स्नान आदि कराए साफ़ करे सुठा कपिड़ा पाराईंदो न। त परमात्मा भी सम्झो पीउ अची करे ॾिसो त मुंहिंजो सभु आत्मायूं कारियूं थी वयूं और सभिनि जा शरीर रूपी कपिड़ा नीरा हिकदमि फटण लाइक़ थी विया आहिनि, कारा थी विया आहिनि, कपिड़ा भी कारा थी विया। भले तव्हां चओ असांजी चमड़ी गोरी आहे, लेकिन बाबा चए थो सत्य जे हिसाब सां त सभी कारा आहिनि। त बाबा भी असांजो पीउ आहे न, अची करे ॾिसे तो ही सभु छा हालत आहे। ताकि त कुझु पंहिंजे शरीर खे खाराइण लाइ कोई सुठी चीज भी न आहे, कोई वस्तु न आहे खाइण पीअण। माण्हू सोचे थो असां हीअं विदेश में भी सुठी सुठी जगह था घुमूं, बाबा चए थो कुझु भी न आहे। दुनिया में त हर जगह असां चऊं कीचड़ वारी जगह ते कीचड़ गंदगी आहे, पर परमात्मा चए थो पूरी सृष्टि ते गंदगी लॻल पई। तव्हां पंहिंजे घर में अचो, गंदगी हुजे, ॿार जा किना हुजनि, कपिड़ा वपड़ा फाटी पिया हुजनि, पुराणा गंदा थी वञनि, त तव्हां छा कंदव? ॿारनि खे भी ठीकु कंदव, घर खे भी ठीकु कंदव न। हाणे हिन सृष्टि ते धणी आयो आहे, हिन घर जो मालिक, सृष्टि रंगमंच ते जेको खेल हले थो न, हुनजो डायरेक्टर आयो, तुंहिंजी आत्मा सभिनि आत्माउनि जो पीउ आयो। ही सृष्टि भी हिकु खेलण वारी जगह आहे। हिनखे घर भी चईंदासीं, रस्ते सम्झो असली घर त मथे आहे। सभु हिते खेल खेॾूं त सभु परमात्मा जी दृष्टि पूरे विश्व ते रहंदी आहे। बाबा त संची पूरे विश्व खे हिकु परिवार जे रूप में ॾिसी थो। मुंहिंजे सभु ॿार हिन सृष्टि ते केॾा दुखी आहिनि, शरीर खां भी दुखी आहे न। हिन करे बाबा चए थो हाणे सभिनि खे पुराणो शरीर रूपी कपिड़ो हिते ई छॾिणो ऐं सभिनि जी आत्माउनि खे परमात्मा पंहिंजी शक्ति सां साफ़ कंदो। असां में जो भी बुराइयूं आहिनि, जो भी पाप कर्मनि जा बोझ आहिनि, सभु खत्म करे छॾिजो पंहिंजी शक्ति सां। सभिनि खे पंहिंजे घर मथे वठी हलंदो, पोइ हिन सृष्टि जी साफ़ सफ़ाई थी वेंदी। पोइ जॾहिं सृष्टि साफ़ सुथरी थी वेंदी न, पोइ असां मथां खां हेठि लाहींदासीं, असांखे पोइ नयो शरीर रूपी कपिड़ो मिलंदो। हिन करे बाबा जी प्लानिंग छा थी हले? दुनिया वारा त दुखी था थियनि, ड्रिजनि था कि छा थो थिए दुनिया में, पर परमात्मा असांखे पहिरों खां ई ॿुधाए थो त परमात्मा जी ॻाल्हि असां ॿुधी में रखंदासीं त कॾहिं ड्रिजंदासीं। पुराणे कपिड़े खां पोइ नयो कपिड़ो मिलण वारो त ख़ुशी थियणी खपे न। हिन छीछी गंदी दुनिया खे साफ़ सुथरो करे परमात्मा तुंहिंजे लाइ स्वर्ग जी दुनिया ठाहे थो, सुठी ॻाल्हि आहे न। त ये परमात्मा जी ॻाल्हियूं असां मन में यादि रखूं, बुद्धि में रखूं, सॼो ॾींहुं हिन ई ॻाल्हियुनि में वीचार सागर मंथन कंदासीं न, त हिन दुख जी दुनिया में रहंदे बि परमात्मा सां गॾु सदा इंद्रियनि खे परे वारे सुख में रहंदासीं। अच्छा मीठी मीठी लॻे ॿारनि छुट्टी
माता पिता बाप दादा जो याद प्यार और गुड मॉर्निंग रूहानी बाप जी सुसबेन रूहानी बारिश की नमस्ते संजीवी रूहानी माता पिता बाप दादा की याद प्यार गुड मॉर्निंग और नमस्ते वरदान आए मन सा दृढ़ प्रतिज्ञा करे मन मना भगवती मंत्र की यंत्र ठाहिण वाला सदा शक्तिशाली है बाबा शिवंता जो बार सच्चे मन से प्रतिज्ञा करना है ना प्रतिज्ञा कभी करना है तो जैसे कि कुछ परिवर्तन करणो होगा खुद सिर्फ ॿारनि खे न परिवर्तन थियणो असांखे भी परिवर्तन थियणो असांजी आत्मा में भी जो कमी कमजोरी है ना उनखे खत्म करण लाइ परमात्मा सां प्रॉमिस करो कि बाबा अॼु खां मां इहा बुरी ॻाल्हि पंहिंजे मां कटां थी तो जॾहिं प्रॉमिस कंदासीं न कंहिं भी ॻाल्हि जे कारण त बाबा जी याद रहंदी त मन में बाबा जी याद हूंदी त सदा बाबा जी याद रहंदी भई इहा ॻाल्हि मां छॾी आहे जॾहिं बि उहा ॻाल्हि वापसि अगरि असांखे सम्झो क्रोध थो अचे कोई अहिड़ी चिड़चिड़ा घृणा नफ़रत अचे थी जंहिंजे लाइ असां बाबा खे प्रॉमिस कयो आहे त वापसि ईंदी अगरि मन में त तुरंत बाबा यादि अची वेंदो न कि मां बाबा खे चयो आहे हाणे मां कंहिंसां बि घृणा न कंदमि नफ़रत न कंदमि त बाबा चए थो मुंहिंजी यादि सां सहज पार थी वेंदो परिस्थिति इहो बि हिकु यंत्र थी वियो भई कोई काथे तीर्थ ते कुझु चीज छॾे थो अचे कंहिं डॉक्टर खे चई थो कि हा डॉक्टर चए थो इहे तव्हांजे लाइ ठीकु न आहे त डॉक्टर खे चई थो अचे त तुरंत डॉक्टर यादि ईंदो न कि न मां डॉक्टर मूंखे मना कयो थी त भई डॉक्टर जी यादि रखे सदा रहती त परमात्मा की प्रॉमिस करो ना बाबा परमात्मा सां ये प्रॉमिस करो वो तो स्थूल चीजूं खाइण लाइ छॾंदा आहियो न हाणे परमात्मा सां ये प्रॉमिस करो मां कॾहिं क्रोध न कंदमि कॾहिं लोभ न रखंदमि कॾहिं मोह न रखंदमि कॾहिं रोईंदमि न रुसंदमि न घृणा न कंदमि कॾहिं हेॾा होॾा जी ॻाल्हियूं न फैलाईंदमि किंहिंजी बुराई ते हा न कंदमि अगरि असां कई त तुरंत कंहिंजी यादि अची वेंदी बाबा जी यादि हिन सां असां उन ॻाल्हि खां पार थी वेंदासीं मतिलबु उहा ॻाल्हि जेकी परिस्थिति हूंदी न सम्झो क्रोध करण वारी परिस्थिति आहे त उहा ॻाल्हि ख़तम थी वेंदी परमात्मा खे यादि करण त असां आत्माउनि जी शक्ति वेस्ट न थींदी त सदा शक्तिशाली रहंदी लोगन है जो समान में रहने वाली श्रेष्ठ आत्मा है ना उन्हनि खे अपमान जी फीलिंग न थींदी बाबा चवंदो न खुद जी आत्मा जो मान रखो ये मां सदा परमात्मा जो ॿार आहियां मां सुठी आत्मा आहियां शांत आत्मा आहियां सभिनि जे लाइ सुठो सोचण वारी आत्मा आहियां अगरि मूंखे यादि रहंदो कि मां सभिनि जी सुठी सोचण वारी आत्मा आहियां तो कोई असांजी इंसल्ट कंदो त मूंखे फील थींदो छो जी मां त सदा सभिनि जे लाइ सुठो सोचण वारी आत्मा त उहो जो असांजी इंसल्ट कंदो न हुनजे लाइ बि मां सुठो सोचंदो कि बाबा हिन आत्मा खे बि शक्ति ॾियो सम्झ ॾियो हीअ बि पंहिंजी इंसल्ट करण वारे संस्कार खां मुक्त थी हिन रीति जो आत्मा सदा यादि रखंदी है न कि मां कहिड़ी आत्मा सदा सुखी रहण वारी आत्मा है तो कभी भी दुख में भी दुखी न थींदी हो क्योंकि मां परमात्मा जी सुख स्वरूप आत्मा है ये कोई भी पंहिंजी आत्मा के रोज मान दियो रोज सुबह जो सोचो मां सदा खुश रहण वारी आत्मा है शक्तिशाली आत्मा है परमात्मा जो ॿार है सदा सभिनि जे लाइ सुठो सोचण वारी आत्मा है तो तव्हांखे जीवन में कॾहिं दुख परेशानी बुराई की फीलिंग नहीं ईंदी ओम शांति बाबा से याद करो ओम शांति।